अस्सलाम वालेकुम। असां राज न्यूज़ टीवी लाइ हिकु रिपोर्ट कई आहियूं तारीख़ी विरसे हवाले सां। ही क़दीम आसार आहे भूरी जो कोट। इन भूरी जे कोट बाबति काफ़ी लेखकनि तारीख़दारनि इलाही कुझु लिखियो आहे, जेके इश्किया दास्तान जी कहाणी चयो बि वञे थो। उन में इश्किया दास्तान फुल ॿुधामाणी ऐं भूरी जे नाले सां हिकु कहाणी आहे, जेका मुख़्तलिफ़ लेखकनि लिखी आहे मुख़्तलिफ़ हवाला ॾेई करे। पर असां पंहिंजे इलाइक़े जे टंडोलार जे इलाइक़े जे तमामु बहितरीनु लेखक तारीख़दान मुहक़िक़ तहक़ीक़ कंदड़ फ़तेह मोहम्मद शहज़ाद थेबो जे किताब मां सिंध जे सुगर मां तव्हांखे उन बाबति भूरी जे कोट बाबति असील हक़ीक़तूं ॿुधाईंदासीं, जिन में लेखक पंहिंजे उस्ताद समेत तमामु कातबिन खे किथे कूड़ो करार ॾिनो आहे। जी बिल्कुलु, फ़तेह मोहम्मद शहज़ाद फ़तेह थेबो लिखे थो त बकौल साईं महमूद यूसुफ़ाणी ते उतमराज साले बंबरे स्टेशन वटां टपड़ खणी 10-15 माइल उलंदे नाव दरिया जे किनारे ते तप बुलगा ते ॾगकी मौजूदा ज़िले टंडोलार में अची रहाइश इख्तियार कई। ऐं पाण साईं महमूद साहिब लिखियो आहे त अनेरा या उतमरा ऊंचल कोट जो राहकुओ साले बंबरे भर। हिन ॻाल्हियुनि लिखतनि मां वाज़े थिए थो भूरी पदमणी सां फुल उन ई ऊंचल कोट में शादी कई। तंहिं पोइ उतमरा खाना बदोश राजा दे ॾगकीअ में अची रहियो। बराबरि सदियुनि खां हिते जा रहवासी उन ई दे जे वसी पखेड़ रखंदड़ एराज़ी में क़दीम फिटल शहर जे आसार खे भूरी जे भिड़नि जे नाले सां यादि कंदा पिया अचनि। ॾे ॾगकी सां मुरकब दे मंगरिया, जंहिंजे ओलह तरफ़ दे नीलोफरी तप ढुल 4 एकड़नि ते मुश्तमिल पुराणे नांगना ढोरे जे उतरे कप हिकु क़दीम लाजवाब कोट किले जा आसार बक़ाया अञा ताईं वजूद में रखंदड़ आहिनि, जंहिंखे हिते जा झोपड़ा जिन पंहिंजे वॾनि खां वठी ॿुधो उन्हनि पंहिंजे वॾनि खां इहो ई सिलसिलो सदियुनि ते मुश्तमिल ॿुधाइनि था त उहो कोट भूरी कोट जे नाले सां निशाबर आहे। उहो ई ऊंचल कोट हाणे पंहिंजे उस्ताद महमूद यूसुफ़ाणी साहिब जी मर्ज़ीअ खे साले बंबरे सां भेड़ो करे या ज़िले टंडोलार दे नीलोफरी सां किताब मक़ालात करीम मरतबा अमान ला कुंभार सिफ़ो 171 कई। मुंहिंजे उस्ताद हज़रत मौलाना अब्दुल करीम उन ई बाबति पंहिंजी राय जो इज़हार हिन तरह कयो आहे। मतिलबु त मथियूं भट्टी जो फिटल कोट उमरकोट वाणी वेरसी जो तमीर करायल आहे। अमीर सैद कासिम बंगला शाह हसन अरगून जे ॾींहुं उमरकोट वाली राणू वेरसी जे भाणेजनि सां शादी कयईं, जंहिंमें 947 हिजरी 1539-40 अबुल कलाम नाले पैदा थियो। सैयद साहिब हुमायूं वारी पहिरीं लड़ाई 952 में गुज़ारे वियो। असल माहिज़ तारीख़ी तहफ़ुज़ुल क़ुरान में फ़ारसी ज़बान में आहे त फ़ारसी में टे टोपी जो उचार न हुजण सबबि भट्टी मां फिरी बत्ती कोट थी पियो आहे। उन ई करे मुतरजम साहिब खे ॾाढो मुंझारो थियो त अलाए छा आहे। फ़ारसी चनेसर नामी जे माग जनाब मीर असाबुद्दीन राती साहिब सिफ़े 31 ते लिखियो त सैयद साहिब जी शहादत बसंद बेबी पंहिंजे अज़ीज़नि वटि किस्सा बत्ती में रहण लॻी। उते ई खाना ज़मा परोश पाती। राशिद साहिब मथियनि मज़कूरनि मां अवल नंबर उहो आहे त अमरकोट जी भट्टी हुक्मराननि खे अंदरून सिंध सां एतिरो गहरो नातो ई कोन हो जो हू अमरकोट मां जंगेज़ी औलाद जे ज़ुल्मनि खे नज़रनि सां ॾिसंदे पंहिंजो मज़बूत मर्कज़ ख़ाली करे सिंध जे विच में अची उन्हनि ॾाइण जी ॾाका हेठि रहे पंहिंजे रत सां सहकंदा रहनि। नंबर ॿियो त मुंहिंजे उस्ताद मोहतरम जे ॾिनल मथे सबूतनि जी नाचगी कमज़ोर दलील आधार जे भूरी कोट भट्टी कोट सां कॾहिं बि भेट नथो खाए। पुण तहफ़ुज़ुल क़ुरान में चनेसर नाम मक़ालात शरा में वग़ैरह किताब में उन्हनि जा लेख बि ख़ुदि उन्हनि खे साबित न करे सघिया, न ई मुंहिंजो उस्ताद मौलाना अब्दुल करीम साहिब। ही सिर्फ़ु सुकी में थापोड़ा आहिनि। मोहतरम उस्ताद मौलाना अब्दुल करीम साईं नंढो कंहिं मज़बूत दलील न ॾियण खां सवाइ मजबूर थींदे लिखे थो त मथीं तारीख़ हवालनि पर ज़ाहिर आहे त कस्बा बत्ती उहो ई हाणोके हिते वारी फिटल भट्टी कोट आहे, जंहिं लाइ तरतीब वारे हेठां मज़बूत दलील मौजूदु आहिनि। हिकु त मक़ामी बाशिंदे मां 3 भेरा मर्द चवंदा रहंदा आहिनि त उहो भिड़ो भूरी जो कोट न बल्कि भट्टी जो कोट आहे। हिकु मतारो ख़ान वलद ख़बर वलद
अब्दुल्ला वलद रमज़ान मंगरे, टियों हाजी गुलाम हुसैन साहिब छताणी जेको काज़ी नूर मोहम्मद लिगारी ॻोठ जो आहे। चवणु अथसि त दे नीलोफर जे पुराणनि नक्शनि ते उन्हनि अॼोके भिड़नि वारे हंध ते फिटल भट्टी कोट लिखियलु हूंदो हो। अफ़सोस जो उन्हनि ग़रीबनि जी ॻाल्हि खे कहिड़ो वधनि, जॾहिं हिते जे हर नंढो वॾो हिन भूरी कोट जो सॾींदो रहे ऐं सम्झंदो रहे थो। मुंहिंजे उस्ताद मोहतरम बि मथीं लिखत मां उहो ख़ुदि अंदाज़ो लॻाए चुका हूंदा त ख़ुदि बि कमज़ोर दलील आधार बेवस ऐं मजबूर नज़र ईंदे मायूस आहे। ख़ुदि पंहिंजे पाण ते पाण जराए अॻिते लिखे थो त महिरबानी मास्तर ख़ान मोहम्मद लिगारी वॾी मिसण वारे हैदराबाद जो सिंधी लेड रिकॉर्ड चकास करण लाइ मोकिलियो, जंहिं साहिब डायरेक्टर सिस्टमिन जे दस्तखत सां लिखत में बंदि हवाले कयो, जंहिंमें हेठी इबारत दर्ज हुई। 1988 99 में फील्ड सर्वे नंबर 358 भट्टी जो फिटल कोट। उस्ताद मोहतरम जे मथे लिखत मां वाज़े थिए थो त साईं जिन खे पुराणो नक्शो साबित सबूत हथ न आयो, मास्तर ख़ान मोहम्मद लिखत में हिकु पन्नो आणे ॾिनो जेको हिन पंहिंजे हथाखरनि सां लिखियो, जंहिंखे सिंध सम्झण ताईं ग़लति। दरअसल ॻाल्हि हीअ आहे त ख़ुदि मूं उन बारे में 1900 जो नक्शो नज़र मां कढियो, जंहिंमें मौजूदा माग जे बारे में लिखियलु हो त फिटल कोट यानी को बि नालो कोन हो। अॻिते मोहतरम उस्ताद पंहिंजी उन ई ॻाल्हि ते वज़न वठाइण वास्ते लिखे थो त टियों रक़म साईं अब्दुल करीम उन खे उन ई साॻिए फिटल भिड़े मां 1986 ते बारिश जे मौसम में चांदी जो पुराणो सिक्को दस्तियाब आहे, जंहिं ते तारीख़ी सन ज़ाहिर कोन्हे। अलबत्ता हिकु तरफ़ा ख़लीफ़ा अमीरुल मोमिनीन खिलदर ख़लीफ़ा ॿिए पिण ते सुल्ताना ज़रबत दहली जा लफ़्ज़ तमामु चिट्ठा। अब्दुल्ला वारा मुताबिक़ उहो सिक्को फ़िरोज़ शाह तग़लुक़ जे नाले ते ज़रब थियलु आहे। उन जी तशरीह लाइ सिंध जे हाकिम मिर्ज़ा गुल सुल्तान महमूद बखरी सां गॾु गुजरात खां आयो। सुल्तान महमूद बहादुर गुजरात जे हाकिम खे ताबे करे 1 लख फ़िरोज़ शाही रुपया पाण 80,000 सुल्तान महमूद बखरी खे चई वठी सिंध ॾांहुं मोटियो। सिक्का त आख़िरकार सिंध में पखिड़िया हूंदा। उस्ताद मोहतरम ख़ुदि रक़म कया आहिनि, बाक़ी रहियो उन ते पुछ घड़ भंज घण, जंहिं करे पंहिंजो मौक़ो मञाइण लाइ लफ़्ज़नि जी हेरा फेरी करणु पंहिंजे हथ जे हणण में हर को शाह कारीगर। बाक़ी रहियो सुवाल सिक्कनि जो, त साईं जिन खे जेको पहिरियों सिक्को फ़िरोज़ शाह जो मिलियो, तंहिंजी हुकूमत 1351 खां 1366 ताईं हुमायूं बादशाह सिंध में शेर शाह सूरी हथां पादर खाई पहुतो। 1535 में मतारे कलर वारो सिक्को 1490 जो हासिल, मतिलब त भूरी कोट मां मिलंदड़ बमुताबिक़ साईं मौलाना अब्दुल करीम। सिक्का 1366 ईस्वी ऐं 1490 1535 जेके माण्हुनि खे मथे सिते ते हथाया। उन ई मुताबिक़ 1535 ताईं भूरी जो कोट ऊंचल कोट शाद आबाद हो। तव्हां पोइ जेकॾहिं संदु खोटाई करे आख़िर तह ताईं मालूमात हासिल कजे त ख़बर पवंदी त हिन कोट जो बुनियादु कॾहिं रखियो वियो। तंहिंखां अॻु जेके बि अणघड़िया धिका हणबा से लाज़मी इहे दुफ़ जे बंदूक छोड़नि बराबरि हूंदा। संदन तारीख़ी हैसियत का बि न हूंदी। उन भूरी कोट में उर्फ़ ऊंचल कोट जा मूं वटि केतिरा सिक्का मौजूदु आहिनि। साहिब लिखे थो त जिन मां हिक ते लिखियलु आहे त फुल ॿुधाणी, जेकॾहिं कंहिंखे एतबार न अचे त हीउ बंदो हर वक़्तु हाज़िर आहे, ख़िदमत आहे। उन खां अलावा साईं अब्दुल करीम लिगारी जी मक़ालात करीम किताब सिपो 132 वर्षे भट्टी कोट में शाया कासिम खान ज़मा परविश पाती आतो सो मुंहिंजी लिखत सां पाण गैर मुस्तक़िल साबित कंदो। इज़हार फरमाए थो त मिर्ज़ा जानी बेग सां गॾु शाह कासिम, जेको उन वक़्तु नसरपुर परगिणे मथां गवर्नर मुक़ररु हो, इहे ॿई साहिब उन नाज़िक मसइले सुलझण खे अकबर बादशाह जे दरबार में पहुता। उन वक़्तु हिजरी सन पूरो 1000 हो। मुग़ल बादशाह ख़ान ज़मा शाह कासिम खां पुछियो त तुंहिंजो जनम किथे जो आहे। ख़ान ज़मा चयुसि त क़िबला साईं ऐं पंहिंजे नानाणे वटि उमरकोट में ॼाओ हो, यानी 1000 मुताबिक़ 92 1591 थिए थो। हाणे मोड़ंदड़ ख़ुदि मोहतरम साईं अब्दुल करीम जी लिखत में सिक्कनि ऐं सननि सालनि खे मिलाए ख़ुदि मुशाहिदे सां मालूम करे इंसाफ़ कनि ऐं पिणु उन ते गौर कनि त अकबर बादशाह खे ॾिनल जवाब त मूं वटि कोट पंहिंजे नानाणनि में जनम वरितो। शाह कासिम यानी संदन नानाणनि राणू वरसी भट्टी कोट उमरकोट में हुआ या टंडोलार में, दे नीलोफरी भूरी कोट में उर्फ़ ऊंचल कोट में। अहिड़ी मिलणी मकाननि बैदि मुंहिंजा पढ़ंदड़ पूरी रीति परूड़े विया हूंदा त असुल हक़ीक़त जो हक़ आहे कहिड़ो, यानी समिन ॼाम फुल पंडावणी खां वठी अतमराज जे धी भूरी पंडवणी ऊंचल कोट ताईं जो माग मकान अरसो जो हिन सन साल हक़ीक़त जो आहे हाल आहे। तारीख़ जो तराज़ू कीअं बि आहे। बहाल उन्हनि संदनि जी ईंदड़ तारीख़ी कहाणी भूरी ऐं फुलनि त हाणे उन ई पैरा में पढ़णु ऐं सम्झणु कोशिशि करण जी घुरिजे जेका ग़लती आउं अॻु करे चुको आहियां। हीउ उन जो अज़ालो आहे। समी ॼाम फुल पंडाणी जो जनम अंदाज़न 890 या 885
समीर जाम लाखे पिलाणी जो जनम 818 या 920 समीर जाम बंडाणी जे भूरी पंदमणी उतमराज जी धीअ सां शादी अंदाज़न 930 या 935 उतमराज जी राजधानी इब्तिदा जी तक़रीबन 880 जे लॻभॻि उन वक़्तु न त गंगार हुई गुनाहगार हो न जाड़ेजा कच्छ पुज में हुकूमत सां हाकुम हुआ। उन ई ज़माने सिंध समन जी हुकूमत कुछ ते क़ाइम हुई। ईंदड़ कहाणी में लिखियल राय गुनाहगार तरफ़ां जाम फूल खे धीउ जे संग ॾियण जो आछ कई। संदसि वालिद जे कातिल मक़ाम धरणी वागिली कई हुई त के राय खंगार ईंदड़ कहाणी में राय खंगार जी जाइ ते धरण वागियो पढ़णु ऐं सम्झणु घुरिजे। त ही कहाणी तव्हां ॿुधी ऐं भूरीअ कोट जी असुल हक़ीक़त इहा आहे। समय जाम फुल बंडाणी जो जनम अंदाज़न 890 या 885 सम जाम लाखे लाणे जो जनम 918 920 समय जाम फुल बुंडाणी जो भूरी बंदगणी उतमराय जी धीअ सां शादी अंदाज़न 935 930 राय उतम इब्तिदा तक़रीबन 880 लॻभॻि उन वक़्त ते खनखांगार हो ऐं जाड़ेजा कच्छ पुछ में हुकूमत सां हाकुम हुआ। उन ई ज़माने में सिंध समन जी हुकूमत कच्छ ते क़ाइम हुई। त हाणे तव्हांखे अहिड़े क़िस्म जा असां तारीख़ी जेके जायुनि जे बारे में ॿुधाईंदासीं। कुझु हिन में थी सघे मूंखां ग़लतियूं थी हुजनि पढ़ण करण में, उन ग़लतियुनि जे लाइ माज़रत कंदासीं। असां तव्हांखे बहितर खां बहितर वीडियो फ़राहम कंदासीं ऐं इन बाबति ॼाण ॾींदा रहे। राज न्यूज़ खे सब्सक्राइब करियो, गॾु घंटी खे दॿायो जीअं ईंदड़ वीडियो तव्हां सभ खां पहिरीं ॾिसी सघो। त असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।